जनाब हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जी पहिरीं शादी हज़रत उमर जे ज़माने ख़िलाफ़त में हज़रत बीबी शहर बानो सां थी। बीबी शहर बानो ईरान जे आख़िरीन आतश परस्त शहनशाह यज़्द हर्द जी धीउ ऐं नौशेरवान आदिल जी पड़पोटी हुई। हज़रत उमर जो लश्कर जॾहिं ईरान फ़तह करे निहायत क़ीमती सामान ऐं हज़ारे क़ैदियुनि ऐं क़ैदियाणियुनि समेत मदीने मुनवर में अची हाज़िर थियो, तॾहिं हज़रत उमर दस्तूर मूजिबि जंग में हथ आयल सामान ऐं बाना ऐं बानियूं सोभारनि सिपाहियुनि में दरबारियुनि खे विरहाए पे ॾिना। बीबी शहर बानो बि उन्हनि ईरानी क़ैदियाणियुनि मां हिकिड़ी हुई। जॾहिं ॿियो सभु माल वंडिजी विरछिजी वियो तॾहिं बाक़ी बीबी शहर बानो वञी रही, जा हिक कुंड में हुस्न ऐं हया जी तस्वीर बनी बीठी हुई। उते दरबार में हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा हज़रत उमर खां पुछियो त हीअ छोकिरी कंहिंखे था ॾियारियो। दरबार में हज़रत अबू बकर सिद्दीक़ जा जवान फ़र्ज़ंद तोड़े ख़ुदि हज़रत उमर जा नौजवान पुट ऐं ॿिया बि महाजर ऐं अंसार शामिल हुआ, जा अमीरज़ादा हाज़िर हुआ। हज़रत उमर सारी दरबार में नज़र फिराए हज़रत इमाम हुसैन ॾांहुं इशारो कयो ऐं फ़रमायाईं त ए अली, हीउ तोहफ़ो आउं तुंहिंजे फ़र्ज़ंद हुसैन जे लाइक़ु थो सम्झां ऐं उनखे थो ॾियारियां। बर वक़्तु बीबी साहिबा खे बानप जी क़ैद खां आज़ादु करे मुस्लमान कयो वियो ऐं संदसि निकाह हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां थियो। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जी उमिरि मुबारक उन वक़्तु 18 साल हुई। बीबी शहर बानो निहायत सब्र वारी नेक दिल पाक दामन औरत हुई ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन सां उमिरि जी आख़िरी घड़ीअ ताईं सची हमदर्द ऐं वफ़ादार रही। करबला जे मैदान में बीबी साहिबा हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन सां हमराह हुई। सभु सख़्तियूं सब्र सां सिर ते सठियूं हुआईं। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जो वॾो फ़र्ज़ंद हज़रत अली अकबर, जंहिं 18 वरियनि जी फ़ौज जवानीअ में करबला जे मैदान में शहादत जो प्यालो पीतो हुयो, सो बि बीबी शहर बानो जो जिगर जो टुकड़ो हुयो। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जो नंढड़ो फ़र्ज़ंद हज़रत अली असगर जो 6 महीननि जो मासूम करबला जे मैदान में दुश्मननि जे तीर शहीद कयो हुयो, सो बि बीबी शहर बानो जी झोलीअ जो सींगार हुयो।